जदहीं बीमारे मालिक मारे इश्क यमाजे में जैसी जियारे रब शल जारे इश्क यमाजे में इश्क अमाजे सा कामिल ईमान यता मेहनतूं आहिनि अल्लाह जा बानड़ो समझण जी कोशिश काने मां ईरान विस उलमाए ईरान सां मुंहिंजी गुफ्तगू अरबी में इराक विस उलमा सां गुफ्तगू थी अरबी में शाम विस उलमा सां गुफ्तगू थी अरबी में हरमैन शरीफ़नि जी उलमा सां गुफ्तगू थी कंहिंजो कहिड़ो ज़हन आहे कंहिंजो कहिड़ो ज़हन आहे पर मूंखे ख़ुदा ॾिसे थो जॾहिं मूं हुननि सां ॻाल्हायो त हैरान थी विया त हिकिड़ो ॿाहिराणे जो मौलवी छा पियो ॻाल्हाए मां छा चवंदो आहियां तई मुंहिंजो कुझु न आहे छा चवंदो आहियां ये सब तुम्हारा करम है आका निजो गंतु गुनहगार रब्बी बेकार ये सब तुम्हारा करम है आका के बात अभी तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा करम है आका डॉक्टर साहब तो चवे मौली साहब तो फिर शुगर आ तू खंड न खा मां चांसो तू जे खाई तो बाबा तू मरीज हैं ओ तो खाए तू तो खाई तहीं ईअं कंदा ॿियनि मज़हबनि जी आलिम ॻाल्हाए त ठहे छो त दलील हूंदा न तूं ॻाल्हाए मां ॻाल्हायां तूं दलील ॾे मां दलील ॾियां जाहिल वीचारे केॾी ओ त पहिरें लपे शिकार थी वेंदो न तंहिं करे फ़र्क़ु रखो उलमा में कुरान हदीस जे ॼाण रखंदड़नि में तारीख़ इस्लाम खां वाक़िफ़नि में ऐं तो में फ़र्क़ु आहे तूं उलमा जी दामन खे वठे रूहानियत ला वलीयनि जे कदमनि जी मिटी थी वई पर अक़ीदत जे सिखण जे लाइ उलमा 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 ए जाहिल टिपरनि वारा कम कोन ईंदई जिन खे बिस्मिल्लाह जे बेजी बि ख़बर कान्हे खलीफा बनाई ताकत दींदो मान अमुन दींदो मान सुभान अल्लाह मुझी इबादत था कन मूसा कह के शरीक न था यह है कुरान ये केरा जवाब दो कुरान तो चवे यअबुदूननी ला युशरिकून बी शैया मुझी इबादत कन सहाबी मूसा के शरीक न था बनाइन हाने के नंढे किताब या के रिवायत में चयोसि फलाणे वट जूं की शिरक जी फला ही हो तो ने किताब के पोइते रखबो अल्लाह जे कुरान के न छदबो कुरान के तो मुझी इबादत था कर तो चवे मूसा के शरीक न था कर मु पसंदीदो दीन न थमान ईमान बथन अमल सालेह बथन जिनके कुरान डिग्री रे चढ़ी आहे असां जो उन्हनि जे अखियुनि छाप हथनि छाप पेरनि जे मिटीअ खे बि सलाम हीअ मुंहिंजे मुस्तफ़ा जा खलीफ़ा चओ सुभान अल्लाह पहिरियों हज़रत अबू बकर सिद्दीक़ नालो अब्दुल काबा
पो महबूब नालो रखियो अब्दुल्ला पाण सहाबिया मुरे निहारियो टाइम के बुधा जो तो नमाज पढ़नी बाए लंगर भी खाइणो ही पुत्र भी पूछे थो सदके वञा ही भी बोले थो नालो अब्दुल काबा मार पीए नढिड़ी हुंदी वठी आस बेतुल्लाह में 360 बुत प्या हाउलाए आलिहतु कशमुल उला फसजुद लहु अब्दुल काबा ही असांजा खुदा थई 360 जागो गोठ में बवडे रहन तब को था ठन 360 खुदा ठह मिटी ही ना खुदा को कबीलो ही मोजो को जही मोजो को जही मोजो मक्खन का मक्खी ने तीला पे हरन हेडे मुझे दिल भर अकुलवा हाउलाए आलिहतु शम्मुल उला फसजुद हिनन के सजदो कर सुने अबू बकर जो बाबा खुदा उनखे जवाज को बीमार के शफा दे के मथे में सूरा चेन इहो त लाही छाते खुदा उनखे जवाज को उघाड़े के ढकाइंदो कपड़ा मुझा फाटल तो पी भी कोन वठी दिना चैन तरियन खुदा उनखे जवाज को भुखे के खाराइंदो आ नेरानू घरा वठी आयो है वधी कड्रे के नाश्तो त कराई पी के कावड़ा तो के खबर काने त मानी भी कोन नीदा कपड़ा कोन नीदा मथे सुर भी कोन लाइदा जे खुदा चोतो दी थकाल पार कराई गहले वठियास घरवारी ही तो जो पुत्रा या फलाना फलाना बीठा मुखे पे चवे ते हिनन में कुछ कोने को मुजी बेइज्जती कई सक खुदा न थो मने हिनन के घरवारी चेती साईं के न वठी विंदो कर न वठी विंदो कर छो जने मुझे वजूद में होंदो मां बेतुल्लाह में ईंदी हस मुखे भित्तियों का बेजु मुबारक नी दियो ओ अम्मा तोखे मुबारक तुझे पाक वजूद में ओ दिल बरायो जो दुनिया उठती सवार थे घोड़े ते सवार थे इन जे कुल्हन ते मदीने वारो पान सवार थींदो ई पंजे दिल बर के गार ते खणी हलंदो ई मुझे दिल पर जो यारे गार बन जांदो ई मुस्तफा ते वल कलमो पर मुबारक थी एरो दिल पर तुझे वजूद में आयो वा ई बतन जो पुजारी न थींदो सुभान अल्लाह मुझे नल्ले सवेल गजल पढ़ो वाह मुझे सिद्दीक जो मर्तबा सुने सिद्दीक जो शान आला शान खोले दिसो कुरान के हाय कजे फरमान के वाह सुने सिद्दीक जो शान आला शान वाह सिद्दीक जी माना सचो कदहि न कौलन जो कचो तो सुभान अल्लाह पढ़ी दिसो कुरान के पाए कजे फरमान के वाह सुने सिद्दीक जो शान आला शान वाह सुभान अल्लाह मदीने मक्के पाक में जने मदीने वारे दीन जी दावत ॾिनी सुने अबू बकर कलमो पढ़ो काफर जी कावर जो मरकज बनियो चिड़ घणी पे चेन हिन खे खत्म करे छडियो एक दफे नबी पाक बेतुल्लाह जी हरम में हा काफर इरादो कयो त महबूबे करीम ते धक हणो लठियूं वसायो पत्थर हणो अबू बकर सिद्दीक समझी रहो अजे हबीब जे घर में भी रहो हुन जन हमलो कयो तई अॻियां आयो नबी साईं खे छॾे करे हिन खे मारण था शुरू कल मारींदे धक हणी केराईंदा बेहोश थी रहो
मोहते सोज थी वई अखियूं सोज में पूरजी वयूं आहिनि। घर में खणी आया एक ॾींहुं बेहोश आ, ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं आयो आ। अमर मथा फिरी चए अबा मानी खा, अबा पानी पी, खीर पी, होशी कोने को। कुछ ॾींहंनि खां पोइ जॾहिं होश आयो आ, सोज लथी आ, चप चुरिया मां भॼी पुनल पुट रब तोखे हयाती ॾिनी आ, छा खाईंदे छा पीअंदे अम्मा? खाइण पीअण खे छॾे ॿुधा मुंहिंजो दिलबर महबूब कहिड़े हाल में। ही आहे इश्क, ही आहे मोहब्बत। आशिक सदाइण सवलो, मैदान मल्हार इश्क जी मैदान जी तलब रख। दुआ घुरंदो कर जेसी जियारे रब शल जारे, इश्क यहाँ जे में जॾहिं बीमारे मालिक मारे, इश्क यहाँ जे में जैसी जियारे रब शल जारे, इश्क यहाँ जे में। इश्क अव्हां जे सां कामिल ईमान अता थींदो, इश्क अव्हां जे सां कामिल ईमान अता थींदो। सुहिणी हदीस थी हीअं सेखारे, इश्क अव्हां जे में। तोखे छा मिलियो आहे इश्क में? तूं डंडा लगा तोखे त खत मां दुरूद यारियूं ॿारियूं खाई वरी धोखा। हुते वॾी आज़माइश प्यारे जी लानत पत्थर रखे थे गिलियों घिटियुनि में, गिलियों घिटियुनि में। तॾहिं बि पल पल पियो पुकारे, इश्क यहाँ जे में। तॾहिं बि पल पल पियो पुकारे, इश्क यहाँ जे में। जेसी जियारे रब शल जारे, इश्क यहाँ जे में। जॾहिं बीमारी कॾहिं बीमारी जॾहिं बीमारे मालिक मारे, इश्क यहाँ जे में। तो सुभान अल्लाह कोन चई, वॾो आवाज़ न कई, खुली न चई। रब जी ज़ात मदीने वारे जे इश्क सां उन्हनि जा सीना माला माल भरपूर करे छॾिया हा। मुझे निहारियो बेहोशा धक लगा महते सोजा, अखियूं नयूं पयूं खुलल। ॿ टे ॾींहं मानी न आई आ, खीर वात ते न आयो आ, पाणी न आयो आ। जीअं जो चप पाक चोरे थो, मां पुछे थी अबा खीर पीअंदे पानी खाईंदे रब ठाहे ॾिया, नरम शे खाराया। धक लॻल थी दंदनि में सूर आ, महते सोजा। अम्मा कुझु बि न खपे अबा, पोइ त मरी वेंदे। अम्मा जे चई थी अबू बकर ज़िंदा रहे त मदीने वारे जो दीदार करा। सुभान अल्लाह चओ। अब्बा मदीने वारो मूंखे मिलंदो? हा मां छो न मिलंदो? वञ साईं अर्ज़ कर मना अची। जेको दुश्मननि ते भलायूं करे, जेको बेवरन ते वरन, जेको कमीरन ते करे न करे, सो पंहिंजी परवाननि खे प्यार न ॾींदो। हाँ गाला गाला खुदा मदीने मोकिले, ॾाढा गाला। हबीबन करीम जी अम्मा हजरत अबू बकर जी अम्मा चए थी कीअं मिलां? अम्मा अमीर उमर जी भेण थई लिक में मुसलमान, उनखे मुंहिंजे नाले ते उहा तोखे नबी साईं जो पतो ॾींदो। उन वटि आई, उन ॿुधायो दारे अर्क में हुजूर आहिनि। आई साहब जो क़िबला अबू बकर जी अम्मा पई अचे।
साईं फरमायो दे ख़बर मां कीअं आई है साईं अव्हां जो परवानो अव्हां खां सा बेकरार बेचैन न खाए तो न पिए तो थक विसरी विया हल तकलीफ़ याद ना है याद आई त तूं दिल भर याद आई छा चयो भिट जे विहण भिट जे दरन ते विहण वारे दिल भर सुहणे अब्दुल लतीफ़ फरमाए तो शालम विसरी तू शालम विसरी तो ॿियो लोक सभई विसरे मतलब इहो मूं जीअं पाण पासे न करी बेटा जो इश्क अखियुनि में थी वे कम ठही न ठही पर घुर नबी से जो जिस्म पाक भली अख में न अचे पर मोहम्मदी नूरी हकीकत त अखियुनि में समाजी सके अखियुनि में थी वे हो तवारियां ढकियां तोखे ॾिसे न ॾे न ॾिसां को बियो हिक कसर दर लख कोड़े मजस गिड़खी हिक कसर दर लख कोड़े मजस गिड़खियों जे दे कया बरकत न सजण सामो ही थई हबीबन करीमन जी ज़ात आया हन अबू बकर छा हाला जैसे रब जुल जलाला नबी लजपाला अव्हां जो दीदार थियो दर्द लहिया कमर ठहिया हिया इश्क हिया मोहब्बत अचो उन जो जिक्र कयूं जहें 22 लख 51,000 13 मुरब्बा बेल इलाका फतह करे शहरन जा शहर मुसलमान बनाए 3500 मस्जिदों ठाराए मदरसा कायम करे जाहिलन के आलिम बनाए तो सुभान अल्लाह खुदा भलो कंदी भलो आई मुझे कमीने के दुआ कर रब मुखे सब कुछ दे थो पर मदीने वारे इश्क में एतरी तरक्की रे जो दिल भर के याद करे अखियों रोत दिल नरम रहे रिकत कल्बी रहे यार जो देरो हुजे हबीब जो कल्ब में फेरो हुजे भलाई जो देरो मुझे महबूब जी ज़ात प्यारो अमीर उमर हेडी एड़ा फतह कयाए एतरा मानू मुसलमान बनाए हे मुल्क फतह कयाए अल्लाह जा बारो कमाल न जान जी फैज़ जो बरकत थोड़ी याद कजो कुछ महीना थींदा असा जा सिंधी भार दरिया के भेटा ॾियण विया ॻाल्हायो त सही छा खणी विया हो ॻाल्हायो ॿी ॻाल्हि लॻ नथा ॻाइणियूं फनकार दोहिल शरनायूं पोइ घणो चढ़ी वियो आहे दरिया ॻाल्हायो त सही घणा फोटो चढ़ियो आहे मां चाह तो टीवी दुनिया के देखारियो दुनिया खिली त केतरा ही सादा घणा बेचारी सजी खणी अचन खुदा मदीने मोकिलई मुखेरे अबा मुखे अञा खपन अहल बेत जा आशिक इम्तिहान हुननि सिर ॾिना तव्हांजे लाइ तव्हांजो क़दुरु कयो त वाह जी ॻाल्हि था कयो उथी मैदान वधायो खणी अचो वरी लागी तो तकरो न हल जेको ॾिसंदो उनजो कल्ब फिसंदो मुंहिंजे हबीब जा आशिक मुरे निहारियो दोलनि था पाणी आयो जेकॾहिं अहिड़ी सहूलत अथव त 2-3 दुल्हन वारा पघार ते विहारे छॾियो पियो दुल्ह वञे पियो दरिया करे त ॾेखारियो न चरिया थी पियो सफ़ा
ओ सफ़ा दरिया दरिया इंदो आ त करम में खुदा नजरे मुस्तफा के जान हुजन जेके दरिया के छिकी एतरो पानी थे जो पंजाब वारा बुड्डन तो सिंधियो खुदा जो नालो थो ताकि तां तो लवजाइंदो खुशता ने बेवकूफ वेख 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 अल्लाह जा बान हजरत अमीर उमर जो दौर सुभान अल्लाह मिस्र जी मुल्क के अल्लाह कलमो नसीब कयो मिस्र जी मुसलमान गवर्नर अमीर उन खत लिखो हजरत उमर के तसे मिस्र जो रवाज जैसा रवाज लाल जी मेदी रवाज घोट जी लाव ठिकरी भंज लत सादा टंग भजैया ठिकरी कुआर जी मुठ खोल त खबर पे तो अफाल थैया जडो है वराय बूथी रही कई तरीका रंग ढंग बर्तन जा औरत उते रवाज हो बारे बारे में नौजवान न्याणी सिंगारे जेवर पाराए दरिया में गोता दई बोरे मारींदा पूरींदा तुब्बा थी वेंदा तुब्बन में मारींदा पो दरिया हजरत उमर ने खत लिखियो सिहाने छा कयो इस्लाम साईं फरमाए तो मुस्तफा जी उम्मतियानी जो वार वार महफूज रखो इस्लाम ता है जे औरत के इज्जत दिनी कहके मां बनायो कहके भेड़ बनायो कहके नोह बनायो कहके भाजाई बनायो इस कुरान ही मदीने वारो जानता पर असांजूं न्याणियूं असांजूं मायरूं भेनरूं हुन क़ुरान खे छॾे चुकियो आहे जेकॾहिं ख़ातून जन्नत जहिड़ी पाक हसनैन जे जीजल अम्मा जे रस्ते ते हलनि हा तहिड़ो ॾिसा हज़रत उमर फरमायो न्याणी न ॿोड़ी मुस्तफ़ा जे उम्मतियान जो वार वार महफूज़ साईं दरिया न वहंदो फरमाईं दरिया केरा जो न वहंदो साईं कीअं वहंदो जी मां दरिया ॾे ख़त थो लिखां हाँ कह दे राजा तो चो कह दे ओबामा के चो अमेरिका जा प्रेसिडेंट खत त लिखो असांजे सिंधु दरिया ॾे वही नथो लिखायो बरतानिया वारे वज़ीर ने लिखायो चाइना जे सदर खां लिखायो दुनिया जे सुदूरो वज़ीर आज़म के गॾु कयो न चोटी जो सोर में खत लिखन दरिया पुछंदुनि बि कोन त कंहिंजा पुट मिस्री माण्हू हैरान थिया उमर ॻाल्हाए छा थो दरिया ॾे छा थो करे साईं फरमाए मालिक खत लिखे तो मिन अमीर المؤمنين عمر الى नील मिस्र इन कुंत तजरीब अमर अल्लाह फजर व इल्ला फला हाजत लना इलैक ओ मिस्र जा दरिया ये तो के खुदा थो वहाए त असां के तुंहिंजी ज़रूरत न आहे चओ सुभान अल्लाह राजा चओ हजरत अमीर उमर जो खत आयो माण्हू खिलन पिया दरिया के केड़ी खबर खत जी जो लपो किनारे में पूरे मथा मिट्टी विझी शाम जो हलिया न सुबह जो अचे ॾिसो अची निहारे त 14 हथ मथी पियो वहे भला परे छो हलो खैरपुर मीर ज़िले में गंबट खां परियां खुहरा शहर उते मखदूम रहन था बुजुर्ग कई बुजुर्ग शहीद हन उन्हनि जी चौथी पीढ़ीअ में हिकिड़ो नंढी उमिरि वारो बुजुर्ग मस्जिद जे नील ॾे निहारे जीअं मेरियूं थी वई हुन धो छो न चयोसि मथे केरु चढ़े अच्छा चढ़ण ॾुखियो आहे साईं हा चङो बीहो सर जो कानू खणी उन ते लांग वराए ठक 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 सिधो दरिया खदिर हाजा खदिर किथे हैं हजरत खदिर ज़ाहिर जैसे मस्जिद जो नीलू मेरियूं हन अच त हलो दरिया के काहे अग्यां बुजुर्ग छो दरिया वर खातो
वठी मानू भगा वडे बुजुर्ग दे से गोठ बुडी वेंदा साईं मेहरबानी कयो असी सा नीलू मथे चढ़ी धोऊं ही छा था कयो बुजुर्ग फरमाए वठी कयो अब्बा ये मुल्क बुडी वेंदा दादा नीलू मेरियो